परचन शाल पवार ढोलिया मारू मूसां परचन शाल पवार। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन कलाम खे सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां ॻायो आहे। क्लासिकल रागी उस्ताद मंज़ूर अली ख़ान, संदसि शागिर्दनि उस्ताद गुलज़ार अली ख़ान दायो, उस्ताद मोहम्मद यूसुफ़ ऐं उस्ताद वहीद अली ख़ान जे आवाज़ में ॻायल ही कलाम परचन शाल पवार। परचन शाल पवार ढोलिया मारू मूसां परचन शाल पवार। हो परचन शाल पवार ढोलिया मारू मूसां परचन शाल पवार। बन भरी आहिया भला, बन भरी आहिया भला, सतुर कट सतार ढोलिया मारू मूसां परचन शाल पवार। हो परचन शाल पवार ढोलिया मारू मूसां परचन शाल पवार ढोलिया मारू मूसां वहन बेड़ी चंदा सूर नची सूमरा अंदर कयो ताक मारून जे फिराक हदरा मुंजा कपिया। सरदार ढोला मारू मूसां परचन शाल